पाकिस्तान रेलवेज़ जे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी ऐं सिंध जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह रोड़ी रेलवे स्टेशन जी अपग्रेडेशन मंसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी रोड़ी जंक्शन ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोड़ी जंक्शन जो मंसूबो 1 अरब 33 करोड़ रुपयनि ते मुश्तमिल आहे। असां सां इदारनि जो सहकार सां कमु जारी आहे। रोड़ी में यूनिवर्सिटियूं ऐं जदीद सरकारी अस्पताल समेत तरक्की ॾिसी ख़ुशी थी आहे। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी चयो त असां बलोचिस्तान में जल्द पीपुल्स बस सर्विस हलाइण वारा आहियूं। उन मौक़े ते सिंध जे मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोड़ी रेलवे स्टेशन जी अपग्रेडेशन असांजो पुराणो बुनियादी मुतालबो हो जेको हाणे पूरो थियण वारो आहे। हुन चयो त रेलवे स्टेशन जी बुनियादी सहूलियतनि जी खोट रही आहे। रोड़ी जंक्शन जो ख़राब हाणे पूरो थियण वारो आहे ऐं सखर एक्सप्रेस खे अपग्रेड कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त जल्द पाकिस्तान रेलवेज़ ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे सहकार सां होजमालो ट्रेन हलाई वेंदी।